शांति हाणे असां बाबा खे यादि कंदासीं कि आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। संकल्प करो, मां आत्मा शांति स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा पवित्र आहियां। मुंहिंजो ये शरीर हिकदमि निरोगी है। मां शक्तिशाली आत्मा, मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी है। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि ॾिसो, आत्मा शरीर द्वारा ॻाल्हाईंदी आहे। आत्मा शरीर द्वारा कर्म कंदी आहे। ॾिसो, असांजे शरीर ऐं आत्मा में केतिरो फ़र्क़ु आहे न। काथे असांजे शरीर में हिकु नंढी सी आत्मा वेठी आहे जंहिंजी साइज़ कॾहिं बि बदलदी न आहे। आत्मा कॾहिं बि नंढी वॾी न थींदी आहे, पतली मोटी न थींदी आहे। लेकिन ये शरीर पंज तत्वनि जो जेको एतिरो वॾो पुतलो ठहियलु आहे, इहा भल नंढो बि हूंदो आहे, वॾो बि हूंदो आहे। लेकिन नंढे शरीर में बि उहो ई साइज़ जी आत्मा आहे। ऐं जॾहिं शरीर वॾो थो थी वञे त आत्मा बि ओतिरी ई आहे। आत्मा पहिरों जीअं ई आहे। ॾिसो, बाबा चए थो, पहिरों त हिकु नंढो पिंड हूंदो आहे। जॾहिं थोरो वॾो थींदो आहे तॾहिं हुन में आत्मा प्रवेश कंदी आहे। वॾो थींदे थींदे पोइ एॾो वॾो थी वेंदो आहे शरीर। पोइ शरीर वॾो थी पोइ ॿुढो थी वेंदो आहे। लेकिन आत्मा त चैतन्य ओतिरी जी ओतिरी ई रहंदी आहे। आत्मा जी साइज़ वॾी नंढी न थींदी आहे। जेसिताईं आत्मा प्रवेश न करे तेसिताईं शरीर रूपी पुतलो के कम जो ई न रहंदो। केतिरो फ़र्क़ु आहे, है न? त हिनखे चइबो आहे ज्ञान। हिन ॻाल्हियुनि खे असांखे वीचार करणो खपे। जीअं साइंस वारा ॾिसो, अॼु नई नई बीमारी निकिरे थी, पोइ नई नई दवायूं निकिरनि थियूं न। कीअं माण्हू दवायूं कढण वारा त चलो ठीकु आहे, लेकिन ॾिसो, जेका माण्हू सोचंदा आहिनि इहे खाइण सां इहे ठीकु थी वेंदो, इहे खाइण सां, मतिलबु वॾी वॾी माण्हू एॾी वॾी बीमारियुनि में हॉस्पिटल में करोड़ों ख़र्च था कनि, है न? अॼु सभिनि खां ज़्यादा पैसो किथे ख़र्च थो थिए? हिकु त पढ़ाइनि में, ॿियो डॉक्टरनि वटि, है न? ऐं ॿई असांजे जीवन में नुक़सानकारक आहे, है न? अॼु ॾिसो, अञा ॿार जो शरीर अञा ठहियो ई न आहे, है न? हुन खां पहिरियों माण्हू स्कूलनि में केॾा बोझ वारा बैग ॾींदा आहिनि, है न? पढ़ाई जेको आहे न, उहो इंसान जे शरीर खे ॾाढो नुक़सान थी पहुचाए। पर माउ पीउ सोचनि था इहे न कंदा त छा कंदा? अॼु ॾिसो, स्कूल माण्हू चवनि था, 8 पीरियड कंहिंखे चइबो आहे। सुबुह खां ॿार 8 बजे ताईं 1 बजे ताईं स्कूल में टीचर वटि पढ़नि था। हुन खां बावजूदि ॿारनि जे दिमाग़ में पढ़ाई वेहे नथी। पोइ हुनखे घर अची पढ़े, वरी ट्यूशन पढ़े, साल भर पढ़ाई। पोइ वीचारे
रोटी कीअं पचे, खाइण पीअण ते माउ पीउ ध्यानु नथो ॾियाराए, वणंदी रोटी, हा एॾो बोझ में पढ़ाई न थिए, हिकु थींदो आहे पढ़ाई में मज़ो अचे त इंसान खे रोटी बि सुठी लॻे, ईअं पढ़ाई में मज़ो न, पढ़ाई न करे त माउ पीउ हुनखे उहो बि ॾिसजो ॾिस रोटी त ॾाढो थो खाए, पढ़े लिखे नथो, है न, खेल कूद त चईंदो पढ़े लिखे त नथो, खेॾे कूदे त थो, मतिलबु हुननि जो जीवन ख़राबु थी वियो अगरि उन्हनि खे पढ़ाई सम्झ में नथी अचे। पोइ ॿारनि जो शरीर ठहे नथो, तव्हां पढ़ाई पढ़ाई पढ़ाई, पोइ अॻियां वञी अॼुकल्ह ॾिसो केॾियूं बीमारियूं थियूं थियनि, बचपन में ई माण्हुनि खे एॾियूं बीमारियूं थियूं थियनि, है न। ॿियो मेंटल प्रेशर, स्कूलनि में माण्हू कोई कुझु चई छॾे, चिड़ाए, अॼु घर में ॿ भाउ भेण हिक ॿिए खे चिड़ाईंदा रहंदा आहिनि, ईअं कंदा रहंदा आहिनि, स्कूलनि में ॿार पढ़े न, ईअं न करे, जेसि ताईं पको थिए न त स्कूलनि में माण्हू केॾा ख़र्चा थो करे, अॼु हिकु ॿार जी फीस घणी आहे, उन खां पोइ किताब, त एॾो पैसो माण्हू स्कूल में ॾिए थो, उन खां पोइ बि रिज़ल्ट में ॿार जी एतिरी उन्नति नथी ॾिए जेतिरो तव्हां घर वेठे हुनखे सिखाए सघंदो, है न। घर वेठे बि अगरि तव्हां लक्ष्य रखो न, घर जो कम ई न, ॾाढा सारा कम बि हूंदा आहिनि, अगरि तव्हां ॿारनि खे हुननि में बि पाण सां गॾु ख़ुदि कमु कंदा तॾहिं त हुननि खे सेखारींदा। हाणे अॼुकल्ह माण्हू ख़ुदि ई मायूं कमु करे वञनि थियूं, ख़ुदि ई सभु घर वेठे करनि थियूं, है न, चीजियूं सभु मार्केट मां ठहियल मिलनि थियूं, कोई घर में कुझु ठाहे नथो, त लेडीज़ जेंट्स ख़ुदि ई कुझु नथो करे त ॿारनि खे छा सेखारींदो, है न। त स्कूलनि में ऐं हॉस्पिटल में केतिरो पैसो थो वञे, त बाबा असांखे चवनि था लेकिन आत्मा और शरीर ॿ आहिनि, अॼु अगरि असांखे आत्मा जो ज्ञान हूंदो कि मां आत्मा आहियां, मुंहिंजी शरीर आहे, मां आत्मा ई हिन शरीर खां सभु कुझु ॻाल्हायां थी, ॻाल्हायां थी, कमु थी करां, मां आत्मा थी करां, जेके पंहिंजी आत्मा जो ज्ञान न आहे उहो त सभिनि खां वॾो बुद्धू आहे न। अॼु ॾिसो स्वर्ग में केरु हाणे वञी सघंदो, हिन कलयुग खां पोइ जेकी सतयुगी दुनिया अचण वारी आहे न, हुन में सभु न ईंदा, हुन में उहे ई माण्हू ईंदा जेका हाणे हिन ॻाल्हि खे सम्झंदा, छो जी हुते आत्मा जो ज्ञान हूंदो आहे सतयुग में माण्हुनि खे। सतयुग में आहे न, कोई शरीर छॾंदो आहे न, भले कंहिंजी माउ शरीर छॾे, पीउ छॾे, चाहे पति छॾे या पत्नी या ॿार कोई बि, पर कोई उते रोईंदो न आहे, हुते न जॾहिं आत्मा शरीर छॾंदी आहे त बि बैंड बाजा वॼंदा आहिनि, ऐं जॾहिं आत्मा नयो शरीर वठी ईंदी आहे त बि बैंड बाजा वॼंदा आहिनि, मतिलबु हुते ईअं आहे, पर हुते समय ते ई सभु शरीर छॾंदा आहिनि, कॾहिं ॿारनि खां कॾहिं माउ पीउ खां पहिरियों ॿार शरीर न छॾंदा आहिनि, हुते सभु समय ते थींदो आहे। मतिलबु ॾिसो हिते त बुढ़ापे में बि कोई शरीर छोड़े त माण्हू रोए थो, हाणे ॿुढो थी वियो, सभु पंहिंजा ॿार पालियईं, मतिलबु उन आत्मा जो शरीर ॿुढो थी वियो, हाणे उन आत्मा सां छा कमु आहे तव्हांजो, कुझु कमु आहे त ॿुधाए, अहिड़े इंसान खे असां अहिड़े आत्मा जे वञण सां बि रोए माण्हू त ठीकु त न आहे न। इहे त सतयुग में केरु हली सघंदो जंहिं वटि इहो ज्ञान हूंदो कि मां आत्मा आहियां ऐं इहो मुंहिंजो शरीर आहे, छो जो उते सभु खे सम्झ हूंदो आहे, तॾहिं उते माण्हू कोई दुखी परेशान न थींदो आहे, कॾहिं उते कोई रोईंदो न आहे, सभिनि जी आत्मा ज्ञान गुण शक्तियुनि सां भरपूर हूंदी आहे। त बाबा अॼु असांखे चवनि था कि ॾिसो हलण चलण वारी बि आत्मा ई आहे, एतिरी नंढी सी बिंदी आहे जो कॾहिं नंढी वॾी न थींदी आहे, कॾहिं विनाश खे न पाईंदी आहे, आत्मा खे कॾहिं असां डुबोए न सघंदा आहियूं। इहे माण्हू जो जलाईंदा आहिनि, इहे त शरीर खे जलाईंदा आहिनि, आत्मा त निकिरी वेंदी आहे, त आत्मा खे त न जलाए सघो, न डुबो सघंदो, न कटे सघंदो, कुझु बि न, उहो त जॾहिं ॾेखारे में न ईंदी त पकड़ाए में कीअं ईंदी। ऐं आत्मा जीअं आत्मा असांजे शरीर में वेठी हुई कर्म करे थी,
उहे ई परमात्मा बि नज़र न ईंदा आहिनि, लेकिन उहे मथे रहंदा आहिनि। असांजे अंदरि असांजी आत्मा आहे कि असांजे अंदरि परमात्मा आहे, है न। ये भूल कॾहिं न करणी आहे। ये सभिनि खां वॾो पाप हूंदो आहे जॾहिं असां चईंदा आहियूं कि असांजे अंदरि भॻवानु आहे, परमात्मा आहे, है न। भल ग्रंथ शास्त्रनि में वॾा वॾा गुरु संत सन्यासी चईंदा आहिनि, लेकिन गीता में लिखियलु आहे कि हिननि साधु संत जो बि उद्धार करण वारो स्वयं भॻवानु आहे। त हिननि बि कुझु त ग़लती कई आहे, तॾहिं त हिननि जो बि उद्धार करणु भॻवानु ईंदो। उहो इहे ई ग़लती कई आहे कि ख़ुदि जे अंदरि भॻवानु विहारे छॾियो अथनि, कण कण में भॻवानु चई छॾियो अथनि, ख़ुदि खे भॻवानु चहिराए करे पुॼाईंदा आहिनि। इहे सभिनि खां वॾी ग़लती आहे साधु संत सन्यासियुनि जी, है न। चलो ठीकु आहे, अगरि उहो चाहींदा आहिनि कि असां नथा चऊं त पंहिंजी चित्र जा लॉकेट छो था ॾियनि माण्हुनि खे, इहे न ॾियणो खपे न, है न। अगरि कोई गुरु संत सन्यासी चए थो कि असां त नथा चऊं, इहे ई असांजे खे पूजनि था, त तव्हां पंहिंजे चित्रनि जा लॉकेट न ॾियणा खपनि उन्हनि खे। निराकार जो चिन्ह ॾियणो खपे हर हिक खे। कंहिंजे घर में बि इहा जेका बि एॾा सारा आहिनि न, उनजी जॻह निराकार, छो जी हर आत्मा निराकार खे यादि करे शक्ति वठी तव्हांखे ॾींदी आहे। त बाबा चवनि था कि तव्हांजे अंदरि बि आत्मा आहे, लेकिन नज़र नथी अचे। उहो मां बि आहियां, लेकिन मां मथे रहंदो आहे, मां नज़र न ईंदो आहे। लेकिन जॾहिं तव्हां मूंखे सॾु कंदा आहियो त मां हुन सेकेंड ई तव्हांजी मदद करणु अची वेंदो आहे, लेकिन मां नज़र न ईंदो आहे। असां न ख़ुदि जी आत्मा खे कॾहिं अखियुनि सां ॾिसी सघंदा आहियो, न ई भॻवान खे कॾहिं अखियुनि सां ॾिसी सघंदा आहियो। हा भई, तव्हां देहधारी खे ॾिसी सघंदा, तव्हां चईंदा असां गुरु नानक देव जो दर्शन करूं, कृष्ण जो करूं, उहो त देहधारी आहे न, उहो भॻवानु थोरी आहे, है न। उहो त सुठी, मतिलबु उन्हनि जी आत्मा सुठो कर्म कयो हुई, लेकिन असां भॻवान खे जो हुनजो यथार्थ रूप आहे न, निराकार बिंदी, उहो ॾिसी न सघंदो। छो जी अगरि ॾिसी में बि अगरि तव्हांखे कुझु सितारो नज़र बि अचे त तव्हांखे लॻंदो केरु आहे, इहो तव्हां पहचाने न सघंदो, है न। त बाबा चवनि था कि आत्मा ऐं परमात्मा कॾहिं नज़र न ईंदा आहिनि हिन अखियुनि सां। परमात्मा बि अविनाशी आहे, त आत्मा बि अविनाशी आहे। इहे शरीर विनाशी आहे। हिन शरीर रूपी घर में, हिन शरीर रूपी तख़्त ते, भ्रुकुटी जे विच में जेको आहे न, इहो तख़्त चइबो आहे आत्मा जो। हिते आत्मा विराजमान आहे, है न। असांजी जेकी ॾेखारींदा आहिनि न, उन में अमृतसर में न अकाल तख़्त ॾेखारींदा आहिनि। असल में उहो अकाल तख़्त छा आहे, हर आत्मा वटि, हर आत्मा हिन शरीर जे भ्रुकुटी जे विच जे इहे जेकी आहे न, इहे तख़्त ते वेठी हूंदी आहे। ऐं भॻवान बि अची करे हिकु साधारण तन में अची करे असांखे ज्ञान ॾींदा आहिनि। सभिनि में न ईंदा आहिनि, हिक में ई ईंदा आहिनि, है न। सभिनि में न ईंदा आहिनि भॻवान, हिकु ई आत्मा जे शरीर में ईंदा आहिनि। उहो बि कहिड़ी आत्मा जेकी ॾाढे समय खां हिते पाठ थी वॼाए, जो ॾाढे समय खां हिन सृष्टि ते भॻवान खे यादि कंदी आहे, हुनखे सॾु कंदी आहे, उन जे शरीर में अची करे ज्ञान ॾेई करे हली वेंदा आहिनि। हिते रहंदा न आहिनि भॻवान, छो जो उहो त हिकु आत्मा आहे। आत्मा खे त शरीर खपे न, लेकिन ॿिए जे शरीर में केसि ताईं रहूं। त हाणे बाबा चवनि था कि हिन ॻाल्हि जो चिंतन करो कि मां केरु आहियां, मां आत्मा किथे रहंदी आहियां, कीअं मां आत्मा अखियुनि सां ॾिसां थी, मुख सां ॻाल्हायां थी। मां आत्मा जे हिन शरीर में हुजण सां इहो शरीर हले थो, ऐं जंहिं समय मां आत्मा हिन शरीर मां निकिरी वञा त इहे शरीर खे माण्हू रखंदा ई न। त अहिड़े शरीर जी वैल्यू आहे कोई? जानवर जे शरीर जी बि वैल्यू आहे, उनजी बि खाल जी ॾाढी सारी चीज़ूं ठही वेंदियूं न। हिकु कोई जानवर मरे त हुन मां कहिड़ी चीज़ूं हुनजी कई जी हूंदियूं आहिनि कम में, कई जी न हूंदियूं आहिनि।
पर अॼु कोई मनुष्य आत्मा शरीर छॾे तो हुनजी शरीर जी कोई वैल्यू आहे? हा, पर कोई ऑर्गन डोनेट करे त अलॻि ॻाल्हि आहे। न त ईअं माण्हू चए अच्छा तव्हांजे हिते हिन शरीर छॾियो अथई, असांखे हिन जो इहो खपे, खणो। माण्हू चवंदा न न, है न। त बाबा असांखे चए थो ॾिसो, मनुष्यतन जी त कोई वैल्यू बि न आहे, ऐं न ई माण्हू करण ॾींदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि कि हाणे इहे ध्यानु रखो कि मां अविनाशी आत्मा आहे, शरीर विनाशी आहे। परमात्मा चवंदा आहिनि कि हे जीव जी आत्मा, मां तुंहिंजो पीउ आहियां, तूं मूंखे ॾाढे समय खां सॾु पई करे न। जॾहिं असां भॻवान खे यादि कंदा आहियूं न, त केरु यादि कंदी आहे भॻवान खे? आत्मा यादि कंदी आहे। असांजे शरीर जे अंदरि जो आत्मा वेठी आहे न, उहा परमपिता परमात्मा खे कंहिं न कंहिं नाम रूप सां यादि कंदी आहे। आत्मा खे बि सुठो लॻंदो आहे कि मां परमात्मा जी यादि में वियां, हुन जी ॻाल्हियूं ॿुधां, लेकिन आत्मा उन्हनि खे कर्मनि में न लाहे सघंदी आहे, छो कि आत्मा में शक्ति कोन अथसि। ऐं आत्मा में शक्ति त भॻवान ई ॾींदो, भॻवान खे माण्हू यादि कंदो ई ॾाढो मुश्किल सां आहे। अॼु ॾिसो, कोई केतिरो बि भॻवान खे मञण वारो हुजे, भॻवान जा जाप पाठ पढ़नि, मालायूं पढ़नि, व्रत जप तीर्थ करनि, लेकिन जो भॻवान जी मत आहे न, उहा ॾाढी ऊची आहे। उहो करण समय माण्हू पुठियां थी वेंदा आहिनि। इहे नाम जपणु, पाठ पढ़नि, माला पढ़नि त अलॻि, उहो त ठीकु आहे, लेकिन उन्हनि जी जो श्रीमत आहे, श्रेष्ठ मत आहे, सम्झ आहे, उहो करण में त सभु पुठियां थी वेंदा आहिनि। चईंदा आहिनि न न, असां त बसि एतिरो ई करे सघंदा आहियूं, है न। अगरि असांजो ॿार, अगरि तव्हां पंहिंजे ॿारनि खे सुठी रीति, तव्हांजा ॿार तव्हां सां ॾाढो सुठो इंजॉय करनि, सुठो ॻाल्हाइनि करनि, लेकिन उहो तव्हांजो चयो मञण जे समय पुठियां थी वञे, त तव्हांखे कीअं लॻंदो? है न। इहे उहो ई आहे कि भॻवान जो नाम जपणु त सभिनि खे सुठो लॻंदो आहे, भॻवान जा भॼन कीर्तन ॿुधणु, पाठ करणु बि सुठो लॻंदो आहे, लेकिन भॻवान जी जो श्रेष्ठ मत आहे न, उहा ॾाढी ऊची आहे। उनखे जीवन में लाइण में माण्हू जा पेर पुठियां थी वेंदा आहिनि। पोइ चईंदा आहिनि न न न, असां त एतिरो ई करे सघंदा आहियूं, इहो न पुॼंदो असां न। त मतिलबु कि भॻवान जी मत छा चईंदी आहे कि ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो, मन वचन कर्म शुद्ध रहो, पवित्र रहो, सभु टेंशन मूंखे ॾेई छॾो, सभु बोझ मूंखे ॾेई छॾो, तव्हां हमेशह फ्री मुंहिंजी यादि में रही करे हर कर्म करो न। सुबुह जो कलाक ॿ कलाक त माण्हू वेही रहंदा, लेकिन भॻवानु चईंदो आहे कि सिर्फ़ु वेहणो न आहे, तव्हांखे हर कर्म कंदे हुए मूंखे यादि करिणो, कर्म योगी ठहो। सिर्फ़ु बसि कलाक ॿ कलाक वेहण सां न, भॻवानु त चईंदो भले तव्हां 5 मिंट वियो, मन सां मूंखे यादि करो वेही करे, बाक़ी कर्म कंदे हुए हर सेकेंड मूंखे यादि करो। मूंसां गॾु उथो वियो, खाओ पीओ, कमु करो, इहे करे सघंदा। पर बाबा त चवनि था कि मूंखे त अहिड़ा माण्हू ॾिसो, एॾा माण्हू चवनि था कि इहे ग्रंथ शास्त्र भॻवान लिखिया अथई, है न। सभु माण्हुनि खां पुछो त इहे ग्रंथ शास्त्र कंहिं लिखिया आहिनि? चईंदा आहिनि भॻवान लिखिया अथई। हाणे तव्हां वीचार करो, भॻवान लिखिया अथई या माण्हुनि लिखिया अथई? अगरि इहे ग्रंथ शास्त्र भॻवान जा लिखियल आहिनि, पोइ ईअं छो चईंदा आहिनि कि तुंहिंजी गत मत न्यारी आहे, तूं अची करे पंहिंजी मत ॾे, न। हर हिकु लाइन खे ॾाढो गहराई सां पढ़ंदव ग्रंथ शास्त्रनि में, चाहे गीता आहे, चाहे भागवत रामायण, चाहे सिखनि जा ग्रंथ आहिनि, हर हिक खे तव्हां ध्यान सां पढ़ो,
तव्हांखे ज़रूरु इहा ॻाल्हि सम्झ में ईंदी कि इहा कुझु हिन में हेठि मथे आहे अर्थ जो। जबकि ग्रंथनि में त लिखियलु आहे तव्हांजी गत मत न्यारी, ऐं भॻवान खे सॾु कंदा आहिनि कि अची करे पंहिंजी मत ॾे असांखे। भॻवान खे सॾु कंदा आहिनि कि हे भॻवान अचु असांखे पंहिंजी मत ॾे, पंहिंजी सम्झ ॾे, पंहिंजी राय ॾे, असांखे बि सही राह ॾेखारियो प्रभु। एॾा ग्रंथ शास्त्र लिखण खां पोइ बि माण्हू भॻवान खे चए थो कि असांखे सही राह ॾेखारियो, त हिन जो मतिलबु ग्रंथ शास्त्रनि में जो लिखियलु आहे उहो भॻवान न लिखियो अथई। इन खां वॾी कोई सम्झ कोई मत आहे भॻवान जी, जंहिंसां स्वर्ग जी स्थापना थींदी आहे, है न। जंहिंसां छा स्थापना थींदी आहे? जंहिंसां स्वर्ग जी स्थापना थींदी आहे। त बाबा असांखे इहे ई चईंदा आहिनि कि मुंहिंजी मत ॾाढी ऊची आहे। श्री भॻवान त असांखे मत ॾींदो कि कर्म कंदे हुए मूंखे यादि करो। भॻवान कॾहिं न चईंदो कि सिर्फ़ु वेही करे मूंखे यादि करो। भॻवान त चईंदो सर्व संबंध जोड़े करे मूंसां यादि करो। भॻवान त चईंदो कि ख़ुदि खे सदा फ्री रखो न। भॻवान जो हर चयो अगरि मञी करे हलूं त असांजे जीवन में केॾो सुख शांती ख़ुशी अची वेंदी। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो ये आत्मा नेचुरल आहे, शरीर अननेचुरल आहे, मिट्टी जो ठहियलु आहे, हा। तॾहिं चईंदा आहिनि न मिट्टी मिट्टी में मिली वई। त हिन मिट्टी जे शरीर ठहियलु हुई चीज़ुनि खे माण्हू केॾो ध्यानु ॾींदो आहे, केॾो लेपा पोती कंदो आहे त उहो ई सड़ल मिट्टी जो ई ठहियलु आहे, ख़राबी आहे न, गंदगी सां ठहियलु आहे। त बाबा असांखे चवनि था कि जो अविनाशी आत्मा आहे न, हुनखे सदा साफ़ सुथरो रखण लाइ सदा मूंखे यादि करो, ऐं पंहिंजी आत्मा खे जी शुद्धता करो, हुनखे बि साफ़ सफ़ाई रखो। इहे अखियूं हूंदे हुए बि हिन अखियुनि सां केरु थी ॾिसे? तव्हांजी हिन अखियुनि सां केरु थो ॾिसे? तव्हांजी आत्मा, है न। आत्मा जे लाइ इहे अखियूं आहे न खिड़कियूं आहिनि। हिन खिड़कियुनि सां आत्मा ॾिसंदी आहे, हिन मुख सां आत्मा ॻाल्हाईंदी आहे, हिन कननि सां आत्मा ॿुधंदी आहे, हिन हथ पेरनि सां आत्मा कमु कंदी आहे, न। त आत्मा वॾी आहे, मतिलबु पहिरियां, पोइ हुन खां पोइ शरीर आहे। हाणे बाबा असांखे चवनि था कि हाणे बाप अची करे असांखे ज्ञान चक्षु ॾींदा आहिनि। ज्ञान मतिलबु सम्झ ॾींदा आहिनि कि तव्हां आत्मा आहियो, इहो तुंहिंजो शरीर आहे। हाणे परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असांखे चए थो कि इहो त नाटक आहे 5000 साल जो। 5000 साल जो नाटक ईअं असां खेॾंदा ई रहंदा आहियूं, सत्य त्रेता द्वापर कलयुग, है न। 5000 साल खां असां हिते खेॾूं ई था, सत्य त्रेता द्वापर कलयुग। पोइ कलयुग खां पोइ वापसि छा अचिणो आहे? सतयुग। त हाणे कलयुग ख़तमु थी करे सतयुग ईंदो ई सही। त ॾिसो माण्हू दिवाली मल्हाईंदा आहिनि, 3 ॾींहं दिवाली मल्हाई न, केॾी रौनक हुई, केॾो सुठो पियो लॻे माण्हुनि खे। पर हिन बार भले ई एॾी ॿाहिरां ख़ुशी न हुई, लेकिन तव्हां बि ॾिसो थोरो माहौल चेंज थी वेंदो। इहे त दिवाली जा 3 ॾींहं आहिनि न, इहे सतयुग में 1250 साल ईअं ई ॾींहं रहंदा। हुन खां पोइ बि 2500 त्रेता में बि ख़ुशी जा ॾींहं रहंदा आहिनि राम सीता जे राज्य में। मतिलबु पूरा 2500 वर्ष असां ईअं ख़ुशियूं मल्हाईंदासीं, जेकी माण्हू हर साल 3 ॾींहं मल्हाईंदा आहिनि, न। 2500 साल। हाणे अचण वारा ॾींहं रोज़ु दिवाली ईंदो, न। हाणे त माण्हू साल में 3 ॾींहं मल्हाईंदो आहे न, लेकिन हाणे कलयुग खां पोइ जेको सतयुग ईंदो न, हुन में रोज़ ई ख़ुशियुनि जो ॾींहुं हूंदो, रोज़ ई दिवाली जहिड़ो ॾींहुं हूंदो। त अहिड़ी दुनिया में हलण लाइ असांखे सिर्फ़ु परमात्मा छा था चवनि कि ख़ुदि में दैवी गुण धारण करो, ख़ुदि जी आत्मा खे शुद्ध करण लाइ मूंखे यादि करो,
पंहिंजी स्वभाव संस्कार के परिवर्तन करण लाइ मूंखे यादि करो। छा मीठी मीठी सिक लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे हर कर्म में विजय जो अटल निश्चय ऐं नशो रखण वारा अधिकारी आत्मा। बाबा चवनि था कि विजय असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। हिन स्मृति सां सदा जीवन में अॻियां वधंदा हलो। जीवन में सदा विजय, हर परिस्थिति में असां विन थी वञूं। परिस्थिति ईंदियूं, ॻाल्हियूं ईंदियूं, लेकिन असां उनखे जल्दी जल्दी पार करे छॾूं। उन जे लाइ सदा यादि रखो मां केरु आहियां, विजयी आत्मा। जे तिलक लॻाईंदा आहिनि न, त रोज़ु पंहिंजे मस्तक ते कहिड़ो तिलक लॻाइजो, मां विजयी आत्मा। कुझु बि थी वञे सदा यादि रखिजो मां परमात्मा जी विजयी आत्मा आहियां। ये नशो कम न थियणो खपे। मतिलबु हर ॻाल्हि में मूंखे त अॻियां वधिणो ई आहे। मूंखे जीवन में कॾहिं रुकणो न आहे, अॻियां वधिणो ई आहे। स्लोगन आहे बाप जी स्नेह जी छत्रछाया जे हेठि रहो त कोई बि विघ्न ठहरी न सघे। है न, ख़ुदि खे सदा परमात्मा जी छत्रछाया जे हेठां अनुभव करो त तव्हांजे जीवन में कोई बि परेशानी हूंदी न, भई परेशानी ईंदी, हीअं न कि हा न ईंदी, कि असां भॻवान खे यादि था करूं, भॻवान जी छत्रछाया जे हेठि आहियूं त परेशानी न ईंदी, न ईंदी, लेकिन अची करे हली वेंदी। छो जी असां पिछले जन्मनि जा जेका पाप कया आहिनि उहो त चुक्तू करणा ई आहिनि न, उहो त चुक्तू करणा ई आहिनि। त इन करे बाबा चवनि था ईंदा त सही तव्हांखां चुक्तू करण लाइ, लेकिन छो जो असां परमात्मा जी छत्रछाया जे हेठां हूंदासीं त अची करे फटाफट हली वेंदा। आया ऐं विया, तव्हां वटि वेही करे चांहि पाणी न पींदा, है न। कोई बि ॻाल्हि खे असां चांहि पाणी कीअं पीआरींदा आहियूं, अरे हाणे छा थींदो, पोइ छा, हिन हीअं कई, वरी हीअं थी वियो, वरी हीअं न थी वञे, ये सोचणु मतिलबु आई हुई ॻाल्हि खे चांहि पाणी पीआरे। सोचो भई बुखार आयो, चलो हली वेंदो। असां छा चईंदा आहियूं, मूंखे बुखार आयो है न, मूंखे इनखे बुखार आयो अथसि, आयो अथसि मतिलबु आयो आहे। त चओ आयो त आहे, हाणे चई हिनजो बुखार बसि वञेसि थो हाणे। की ईअं न चओ हिन वटि आयो आहे, चई हा आयो हुयो बसि हाणे वञे थो, वियो बसि। ज़्यादा देरि असां हुनखे आयो आहे न, वियो। हीअं ई मूंसां हीअं थी वियो, अरे न उहो त ॻाल्हि थी वई ख़तमु थी वई। मूंखे हुन हीअं चयईं, मूंसां हुन हीअं बुरो कयईं, मुंहिंजे फलाणे खे हीअं चयईं, ॾाढो दुख ॾिनई। साल पुराणे ताईं माण्हू साल पुराणनि जी ॻाल्हियूं अञा ताईं यादि रखंदा आहिनि कि हुन मूंखे ॾाढो दुख ॾिनो अथई, मतिलबु हुन मूंखे ॾाढो दुख ॾिनो अथई, हुन हीअं कयईं, मतिलबु अञा ताईं रखी वेठा आहिनि। जेतिरो जल्दी थी सघे न ॻाल्हि खे तव्हां छॾंदव त छूटंदी। अगरि तव्हां न छॾंदव त तव्हां बि परेशान थींदा आहियो, साम्हूं वारे खे बि परेशान कंदा आहियो, है न। हुन तव्हांखे 10 गारियूं ॾिनई, असां छा चईंदा आहियूं, हुन असांखे 10 गारियूं ॾिनई मतिलबु ॾिनई, कोई चीज़ ॾिबी आहे न, हुन मूंखे रसगुल्लो ॾिनई, हुन मूंखे 10 गारियूं ॾिनई त तव्हां रखो छो था, हल ॾिनई त ॾिनई, मां त ॿुधियो ई न, मां त हुनखे फिटी करे छॾियो, मतिलबु ध्यानु ई न ॾिनो, अलाए छा पियो चए। न हुन मूंखे हुन ॾींहुं 10 गारियूं ॾिनई, हुन मूंखे, मां हेॾी हुन समय हीअं हुयमि, हू मूंखे 10 गारियूं ॾिनई, अरे अञा ताईं पकिड़े वेठा आहियो 10 गारियुनि खे, न ग़लती त तव्हांजी आहे, तव्हां छो था पकिड़े करे वियो था, वरी ॿियनि खे ॿुधायो था, वरी दुखी परेशान थियो था। तंहिंखां सुठो चओ
की हा ॾिनई मां त भॻवान जी सत छाया में आहियां, मूंखे त पतो न आहे अलाए छा पियो चए, फालतू मूंखे त कुझु पतो न आहे। त इहे ॻाल्हियूं जल्दी जल्दी हली वेंदियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति।